जी बिल्कुल, काज़ीमंद वेझो चांडा पेट्रोल पंप वटि क़ौमी शाहराह ते कराची खां ख़ैबर ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर वैन जो डाकसनि सां ज़ोरदार टकरु थी पियो, जंहिं जे नतीजे में मोहम्मद अज़ीम कंभो, मोहम्मद अनवर, इमदाद अली मेर समेत 15 खां वधीक मर्द, औरत, ॿार ज़ख़्मी थी पिया। समूरनि ज़ख़्मियुनि खे 1122 एम्बुलेंस ज़रिए तालका इस्पताल काज़ीमंद मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 12 मुसाफ़िर खे ॻणिती जोगी हालत हुजण करे खेनि नवाब शाह इस्पताल रेफर कयो वियो। रिपोर्टर जगदीश कुमार ठाकुर, इब्राहिम न्यूज़, काज़ीमंद।